नाज़रीन, ककर जे ॻोठ मोहम्मद बचल पसियो में बॉयज़ प्राइमरी स्कूल जी इमारत ज़ुब हाली जो शिकार आहे। पेश आहे अमीर हसन मल्हा जी रिपोर्ट। बचल पुसिया में बीठा आहियूं जिते स्कूल प्राइमरी स्कूल आहे पुसिया, वो उन जी बिल्डिंग जेकी आहे 1995 में तामीर थी, पर हिन महिल उन जी ज़ुबुन हाल थी वई आहे। छित जा चापुड़ किरनि था पिया ऐं अॼु स्कूल जे ओचितो छित जा चापुड़ किरण सबबि शागिर्द जेके उते क्लास में वेठा उहे मुआजिज़ाने तौर बची विया आहिनि। अचो त असां स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि खां पुछा कयूं त उन्हनि जो छा चवणु। स्कूल पर ओचितो छापड़ करण जे ॿार 3-4 मुआजिज़ान बची विया। हीअ ॿार ॾिसो था बिल्डिंग जी हालत छा 1995 में ठही आहे। ज़बून हालत आहे। असांजी सिंधी वज़ीर अपील आहे, महिरबानी करे असां फौरन बिल्डिंग 80-90 ॿार हिन स्कूल हलण वारे साहिब खे चयोसीं, चयो ईंदुसि वञण साहिब, उनजो महिरबानी करे असांखे बिल्डिंग ॾियणी फौरन, जीअं बच्चनि जी ज़िंदगी बचाए सघिजे। 2 कमरा असांजा वेहंदा, हिकिड़ो कमरे में असीं 90 उस्ताद कंहिं बि पढ़ाई कंदासीं अमल, इनजे करे महिरबानी करे। असांजे स्कूल ओचितो छापड़ किरी पिया आहिनि, उनमें ॿार वेठा, पर उधर सां ॿार बची विया छापड़ किरण जे सबबि। ॿार ॿाहिरि विया, उन जे करे ॿार हाणे पट ते पढ़नि था। असांजा 2 कमरा ख़तरे में आहिनि, ॿार 80-90 आहिनि, उन जे करे ॿार पट ते पढ़नि था। उन जे करे असां सिंध जे वज़ीर लाइ अपील था कयूं त असांखे नई बिल्डिंग ॾिनी। चापुड़ किरिया पिया आहिनि, असां पढ़ूं वेठा पिया, ओचितो किरे पिया, अलाह साईं असांखे बचो आयो, असांजो पट ते पढ़ूं हाणे था। स्कूल जी छित किरी पई आहे, ॿार परेशान थी विया, कीअं किरी मसलो ओचितो असां स्कूल में वेठा हुआसीं त ओचितो छापर किरी पिया, उन करे असांखे नवी बिल्डिंग ॾिनी वञे।